नासी स्टेशन ते खेरो खीर वारो तू ही? अरे मरी वियुसि पक अब्दुल्ला जे होटल वारे सेठ केस कयो आहे 15 किलो खीर में 9 किलो पानी विझी ॾिनो मांसि मरी वियुसि हाणे मां स्टेशन ते मूं तोखां सवाल कयो आहे ऐं हुन जो जवाब खपे अब्बा तूं न वञी विधई स्टेशन ते जवाब ॾिए थो मारी छाजे लाइ तो स्टेशन ते मूंखे जेकॾहिं 60 सेकंडनि में सवाल जो जवाब नाहे मिलंदो न त मुंहिंजो रत तपी वेंदो आहे ऐं मां सवाल जो जवाब उबते तरीक़े सां पुछंदो आहियां ऐं साहब मां सिधे तरीक़े सां ॿुधायां थो मां खेरू खीर वारो आहियां कहिड़ो कमु आहे तव्हांजो मुंहुं में स्टेशन ते हाशिम जी ख़बर ॾे किथे आहे हाशिम हाशिम जी त मूंखे ख़बर कान्हे बाक़ी हुनजो पीउ सुतो पियो आहे अचो त तव्हांखे मिलायां स्टेशन ते अचो साहब अचो 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 ॾियारी घुराए छॾींदव स्टेशन ते पर हीअ खट त ख़ाली आहे न साहब ख़ाली किथे आहे गौर सां ॾिसो हाशिम जो पीउ सुतो पियो आहे स्टेशन ते छा मज़ाक आहे बकवास कोन थो कयां ए पीउ अथव पीउ बाक़ी वञी हाशिम जा इहे माइट बचा अथव जेका कोहाड़ी आहे न हाशिम जी मासी अथव जेका रंधी आहे न उहा अथसि फुफाट ऐं जेको खंजर आहे उहो अथसि सोट स्टेशन ते ऐं हाशिम पाण छा आहे अॻे ग़रीब जो ॿार हूंदो हो हाणे त खर दिमाग़ थी वियो आहे स्टेशन ते शेरू अखियूं खोल ऐं हिन हथ खे गौर सां ॾिस मुंहिंजे मार जी ख़बर चार त तोखे पइजी वई साहब ख़बर पइजी वई ॾाढो हथु करो अथई स्टेशन ते त पोइ हाशिम खे ॿुधाइजांइ त दादागिरी छॾे खीर खपाइण शुरू करे ॿी सूरत में हुनजी सूरत हिन ॻोठ में नज़र कान्हे सम्झी मज़लूमनि जा उन्हनि खूननि जो हिसाब थींदो आदम खान ऐं हुनजे पुट खे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जो आईंदा को बि वॾेरो ॿिनि प्यार कंदड़नि खे जुदा करण खां पहिरीं 100 दफ़ा सोचींदो अब ॻोठ में नओं सूबेदार आयो आहे सफ़ा क्रेक आहे तोखे ॻोल्हींदो ॻोल्हींदो मूं वटि अची पहुतो मां चवे थो हितां निकिरी वञ स्टेशन ते जल्दी कर खेरू ज़िंदगी सां प्यार हुजे हाशिम हयाती तां हथ खणी हथ में हथियार खयो आहे हाशिम बदिले जी बाह जो उहो झोलो थी वियो आहे जंहिंखे दुश्मन परे खां त ॾिसी सघे थो पर वेझे ईंदो त सड़ी खाक थी वेंदो जी सर बिल्कुल छानबीन हले पई हाँ सर जल्द तव्हांखे इंशाल्लाह रिपोर्ट ॾींदुसि जी सर न सर मां बिल्कुल सर बिल्कुल ओके सर ओके सर
ये है खर दिमाग की मुकम्मल फायदा। ऐसा है बहराम किथे सर थोड़ी देर में थी भला इहो ॿुधाए त हितां जी पोजीशन कीअं आहे? सर ते डेली बटे थोरो ऐं डेली भगत थींदा रहंदा आहिनि। एॾो हशर हिन ॻोठ जे अवाम सां थिए पियो ऐं हितां जी पुलिस आराम ॾिए। साईं हिते वॾेरा शाही आहे, ॻाल्हि कीअं क्लियर कयां पाण सम्झो था। हाशिम जे नाले ॿुधो आहे त सरेआम क़त्ल करे हले थो वञे, हुनखे गिरफ़्तार करण लाइ को ऑफिसर हुनजे साम्हूं नथो वञे। पर हाणे मां हुनखे अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो हुनजो अंजाम ॾिसी ॾोहारी ॾोह करणु छॾे ॾींदा। बहराम जी सर। हाशिम जिन आहे या भूत तूफ़ान आहे या पर अथसि जो तुंहिंजे चंबे मां भॼी थो वञे? सर कोशिश तो उनके ख़त्म करण जी घणी कई आहे, पर छा बची थो वञे? ईअं न बहराम, कानून एतिरो कमज़ोर न आहे, तव्हां सुस्त आहियो। मूंखे त लॻे थो तव्हांजे नियत में खलल आहे। न सर, मां पंहिंजी हिन वर्दी जे ख़ातिर पंहिंजी जान कुर्बान करे सघां थो, पर सर फ़र्ज़ सां गद्दारी न कंदुसि। ईअं ई थियणु घुरिजे बहराम। उन्हनि सभिनी मुजरिमनि जी फाइल मूं वटि मौजूदु आहे। इहा आहे उहो फाइल जंहिंमें मुजरिमनि जा चहिरा लॻल आहिनि। DPO साहब जो हुकुम आहे त या त उन्हनि खे गिरफ़्तार कयो, जे गिरफ़्तारी नथा ॾियनि त गोलियुनि ई मारे छॾियो। अज पलांद थी वे हिनन कमंद च। अरे कमदार मां चवे तो हटी परे थी। हिकड़ी असांजी साइकिल पंचर थी विया त तू साम्हूं अची बीठो ही। मूंखे वकीली न ॼाण स्टेशन ते। माया खे ना आवाज को हल्का कर, ये मार न छोड़ी घुटा दे कमंद च। अरे हथ कट से। अरे मरनो थी तो वञी रेल जे था मरण, मुंहिंजे गाते में छो लॻो स्टेशन ते? मरना में को कोनी ते को मरना ये मार न छोड़ी घुटा दे कमंद च। अरे हथ कट से जाते बचरी तो करी। अरे केड़ी मुंह तुझी मेह चोराई है जो तू मूंखे मारी तो स्टेशन ते? तू मेरा दुश्मन आई हाशिम दा दोस्त आई अज वारे चाई कमंद च न छोड़ सही। यार कमदार है, मां पानो जिंदगी मां बेजार हां। सोचा पे तो खुदकशी कया, पर किए कया खुदकशी हराम आ। ते करे प्रोग्राम कैंसिल कम स्टेशन ते। ओ मेरा दुश्मन हुन में को भाकुर पा मता मरण वक्त मला खां को आखी त मैंने कहे मोकलाई कोन कमंद च। हल्या यार कमदार है, मुझे दिल जी हिकड़ी ख्वाहिश आ जे मां मरा त पंहिंजो खीर पी मरा स्टेशन ते। तो हिकड़ो मिंट बीह त मां हिकड़ो ढुक हणी वठां। हाँ हाँ भली निशास्ता खीर मिजल पी आप ही आप मरवेसी उल्टियां कर कर मैं को मेहनत ही कान करनी पोसी कमंद च। आस्ते भाग जा जो सूर पे थी ना यार मरिंदा पी कमंद च। बस कर बर्दाश्त कर स्टेशन ते। अरे
सवेल अंगलियां भॼनी मिले जंग पिया वणंदी ॿार पोइ वरी तीर चेॾी ताक़त हिकु है क्या अस्सलाम वालेकुम बड़ी ताकत है मेरे न को सही एड़ो न को मारो भजो गई जन मवाली सुल्फिया दबा भजी पई हां मनवी कमबद छे वाह वाह ताकत है न बड़ी ताकत है यही कमबद छे अरे गाल बुध ये क्या फाड़ पिया देख दई बल मस्ती थई यही क हां चुप अरे पंहिंजो मुंहुं चूट नहीं जॾहिं के ठोड माचजी पियो आहे मुंहुं वेत कर कोन करे सा कमंद छ क्या करे सी गाय करे करा मिनट गाल बुत ईमानदारी में तो भोगड़े पिया करा जाई पजाई चिड़पिंग कमंद छ भोग पे करा कहीं कमंद भी हां भोगड़े करा पिया तो के सारी में तो देखा तुझो कम ना है दादी खीर की ताकत है कमंद छ कल में मगना एड़े रोज आटे पिया रोज एड़े मोतरे मारा कमंद छ यार हक में आशु खीरा रे हन पान पलांदो ठवा अंदर ठरी पे यो कम तो नहीं सुबेदार के नहीं वडी गेल कराए छडी थे यार आकम खाने कादन सही तो चोई जे ना हाशिम असा सां लियो हो ये ना सा मुने के मारे कब्र दे वाले कयो हां तो डाढो सुकून अची वियो अरे तव्हां छा था समझो तो मु कच्चो कम कयो कबर कंदी है तो सूबेदार कंदुसि हाकिम खान है मुंहिंजो नालो ऐं हाकिम हुकुम हलाईंदा हथ न आहिनि हाशिम हाणे बेकफ़नो दफ़न थींदो हाशिम तू आहीं हाँ मां ही आया हाशिम ॾाढो नालो आहे तुंहिंजे दादागिरीअ थोरो वेझो अच ॾिसां त सही त खीर खपाइण वारो घर दिमाग़ कीअं थियो तुंहिंजो इहो शौक़ बि पूरो थो कया सुबेदार हाशिम खे ॾिसी पंहिंजो शौक़ पूरो कई मां वञां पियो
बस हाशिमा घणी मज़ाक दी अज मां तोखे गिरफ्तार करण आयो आहियां जिस स्कूल में तू पढ़े हैं उन स्कूल जो मुका हेड मास्टर पकड़े न सको तू तो वरी पहिरें दर्जे जो शागिर्द आई तू छा मुखे पकड़ी दे ही पहिरें दर्जे जो शागिर्द जॾहिं तोखे कीलींदो वेंदो न तोखे पोइ ख़बर पवंदी वाकई दिले रही जा मथे ते मौत ॾिसी विफली पियो विफला कोन थो पर मां उहो मर्ज़ आहियां जंहिंखे चंबड़ी पवां न मरंदे खड़ीअ ताईं कोन छॾींदो आहियां सूबेदार मां उन मर्ज़ जो डॉक्टर आहियां अरे बारे टेशन दे हरवा शुमा हर फेला फेला टेशन दे फेला फेला हां खेरू तो अटकल सोचो न तो यो सूबेदार तो मारे यार हाशिम के मारे छॾींदो हाँ दी सूबेदार टेशन दे नीचे सूबेदार साहब ख़बर हाणे पवंदई टेशन ते मां बि ॾिसां तो दुकानदार मिर्च तिखा ॾिना जा फिका हाशिमा स्टेशन पे हाशिम खे तो मुंहिंजे हथां कढियो पर हिन वाक़अ मां तोखे केरु कढंदो हाणे तूं वाक़अ में सोचे सोचे सड़ी वेंदे सूबेदार साहब तुंहिंजी सोच ग़लति आहे छो त पछताव ग़लति अमल में थींदो मूं हाशिम जो साथ सोचे सम्झी ॾिनो गुनाहगार न पर बेगुनाह तू मुझे गाड़ी में एतबार कोन कंदे छो त ॻोठ वारा मूंखे पानी में खीर मिलाइण वारो कूड़ो ऐं बेईमान हेरू चवंदा आहिनि जेको ज़ुल्म हाशिम सां थियो आहे न जेकॾहिं उहो तोसां थिए न ऐं तोखे इंसाफ़ न मिले पोइ तूं इहा वर्दी ॾाहे हथ में हथियार खणी पंहिंजो कानून ठाहींदे तू त मुंहिंजी हिन ॻाल्हियुनि खे बि सच न पर कूड़ सम्झंदो हूंदे टेशन ते न खेरो तो हींअर जेको ॻाल्हायो आहे उहो तुंहिंजे अंदर जो आवाज़ आहे ऐं अंदर जो आवाज़ कूड़ो न पर सचो हूंदो आहे मां सम्झी वियो आहियां त भाॻियाई चोर आहे अहिड़ी सज़ा मिलंदी जो सॼी ज़िंदगी यादि कंदा
दरवाज़ो खोल है खेरो के आजाद कर तव्हांखे ॾिसी इहा ग़लतफ़हमी बि दूर थी वई दिलि थी चए तव्हांखे सलूट कयां स्टेशन ते कयो स्टेशन ते न पर हिते ई थाणे ते सलूट कर साहब हिकिड़े हथ सां न पर ॿिनि हथनि सां सलाम थी स्टेशन ते न पर हिते तुम्हारे सूबेदार सिकंदर कम खे अॻिते वधायो या उते ई पियो आहे बाबा मूंखे यकीन आहे त सूबेदार हाशिमारनि खे धूड़ करे छॾींदो पर अहिड़ा मूंखे त लॻे थो हू बि उन्हनि सां मिली वेंदो उतार पुलिस वारनि में ॻाल्हि कम च इहो पहिरां हूंदो मुंहिंजो नंबर बंदि मिलियुसि तॾहिं तोड़े कई चईसि त उतार कोन्हे को वाह रे बाबा देखो मोचड़े खावणे न कर मैं उना को बुधाया रे से बैठा कम च ना भाई मैं ये कोन करे सा कमतार करण तू कोन सुधरंदे अड़े पहिरियां पुछा त कंदो कर फोन खणी अचे भॻो बीठो ई उनखे चवंदो कर त रेस खे ॾिसां घर आहे या कोन्हे तो मुंहिंजी अख बि ॾिठी आहे पोइ बि अकुल कोन थो सिखी हिन करे फोन ख़ैर त आहे न अहिड़ा कई सिकंदर पंहिंजे बुकंदर ते रहंदा हलिया पर आदम खान जे वार खे बि तव न आयो छो जो मुंहिंजी पहुच परे ताईं आहे हुन मुंहिंजी अखि न आहे ॾिठी जंहिंखे अखि ॾसियां हुन खां ज़िंदगी खसियां छा थियो आहे बाबा साईं सूबेदार सिकंदर घाटे में पइजी वियो आहे हुन बादशाह सां गॾु मुंहिंजो नालो पाथारीदारनि में ॾिनो आहे सूबेदार सिकंदर असांजी मर्ज़ी सां आयो आहे बाबा साईं जेकॾहिं फाइल ॾींदो त असांजी हद में रहंदो न त असांजे हद जी ज़मीन उनखे ई वेंदी हाकिम मूं तोखे पहिरियां ई चयो पियो न इहो सूबेदार गिचीअ में वॾेरा मुंहिंजे नंढड़े दिमाग़ में हिकिड़ी सोच आई आहे ॿाहिरां मगर इहा फाइल चोराइजे त वाह जो कम थी वेंदो उहो फाइल हिते हुजे त चोरी थिए न फाइल त डाक में डीएसपी ताईं पहुची वियो इन खां अॻु जो इहो फाइल केएसपी खां थी डीआईजी ताईं पहुचे डीएसपी खे फाइल सां गॾु असां ताईं पहुचणु खपे इन जी माना त डीएसपी फाइल समेत अगवा थियणु घुरिजे त पोइ इहो कमु मुंहिंजे हवाले छॾियो ऐं सूबेदार सिकंदर खे कूड़ हणी हबीब धाड़ियल सां मुक़ाबिलो कराए उनखे माराए छॾिजे ऐं इहो कूड़ बेरामी हणंदो उतार हिकड़ा दुश्मन तो विसार छोड़ी हुई हाशिम को चाओ कम च कमदार इहो खीर वारो कीअं विसरंदो सॼे झेड़े जी पाण त इहो हाशू खीर वारो घर दिमाग़ आहे उन्हीअ जो दिमाग़ हाणे ॿिए तरीक़े सां दुरुस्त थींदो उहा छोरी चांदनी ईंदी त इहो घर दिमाग़ चाटू वांगुरु फिरंदो ईंदो ऐं पोइ मां हुनखे अखि ॾसींदुसि ऐं हुनजी ज़िंदगी खसींदुसि ये पियो सुठो इन में तई असांजी फाइल असांजे हवाले कर तूं बि ऐश जी ज़िंदगी गुज़ार ऐं असांखे आराम जी ज़िंदगी गुज़ारण दे तव्हां इन धरती जा दुश्मन आहियो मां इहो फाइल हरगिज़ तव्हां कोन ॾींदुसि उन फाइल में तव्हांजा कारा करतूत ऐं तव्हांजा चहिरा लॻल आहिनि सुठो हिन में थई त सम्झी वञ न त ॿी सूरत में तो मुंहिंजी अखियूं न आहे ॾिठी जंहिंखे अखियूं ॾसियो हुनखां ज़िंदगी खसियां साहब मेरा चवण कर कंहिंजी ॻाल्हि मनेदा कर पैसे खे न त ईअं न थी वे तेरी ज़िंदगी
तेकड़ो नाराज थी वने कमंद जिंदगी ऐं मौत खुदा जे हथ में आहे समझार रिश्वत के मैं हराम समझंदो आहियां छो त हुजूर जन जी हदीस आहे अल राशी वल मुर्तशी कलाहुमा फिन्नार रिश्वत ॾींदड़ ऐं वठंदड़ ॿई जहन्नमी आहिनि असां तोखे हिते तकरीर न आयो घुरायो फाइल ॾींदे त बची वेंदे अगरि फाइल न ॾिनई त मौत जी टिकी ते चढ़ी वेंदे मुझे मौत जो सामान पहुची चुको आहे जशन खां पोइ मुंहिंजो मौत थींदो मौत छो त तो मुझी अख न आहे ॾिठी जंहिंखे अख ॾसां ज़िंदगी खसां उतार वाह जो नचणीअ कमंद ने कोन नचंदसि मां मुंहिंजो महफ़िल में नचण मुंहिंजी मजबूरी जेका मुंहिंजे पीउ जे मरण खां पोइ ख़तम थी वई पर हाणे तुंहिंजो नचण तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद नचंदीअ त ज़िंदा रहंदीअ न त ज़िल्लत जो मौत मिलंदी नच मां तो चवां नच मौत मंज़ूर आहे पर नचंदसि कान तुंहिंजी इज़त जी असांजे हर माण्हू जे हथनि सां बेइज़ती थींदी ओए तुंहिंजो मौत बि तुंहिंजी इज़त सां गॾु थींदो वाह जो है कमंद उतार हुन ते नहीं आदी पई कमंद अख ॾसिया छा नच हाकिम मां तव्हांखे चयो हुमि त हिकु ॾींहुं मां तव्हांखे तड़पाए तड़पाए मारींदुसि अॼु उहो ॾींहुं अची वियो अथई तोते गोली बि ज़ाया कोन कंदुसि तुंहिंजे लाइ इहे छाड़ता ई काफ़ी आहिनि वञोसि मुंडी कुतो चितो थियो आहे
भाऊ कुछ नहीं चाकू चलो बोलो मशीन लाए बैठा है बस स्टेशन से तो नहीं ये तो करे छे स्टेशन बस मुखे खबर आ तो तुझो साह इन तोतीअ में बंद आ पर अॼु मां तुम्हारे खत्म करे सर के इतला मिल गया तो दाड़े हबीब को बेले में तरसेला बहराम तव्हां खे इतला कंहिं ॾिनो मुझे रखियल मुखबर धनी बख्श वेल डन बहराम मूंखे हाणे लॻे थो त तव्हां पंहिंजे पेशे सां सचा थिया हाणे हीअं कयो तव्हां ॿेड़े ते रेड करण लाइ तयारी पकड़ियो यस सर सरदार किथे आहे सरदार त अंदर बीठो आहे छा थियो आहे संघार सरदार तव्हांजे यार हाशिम जी ज़िंदगी खतरे में आहे छा इहा ख़बर पक्की आहे हाँ सरदार मेरे यारी वटि खां खीर वारे पियो मां हाशिम जे अहवाल वरितोमांसि त इहा ख़बर न आहे तयारी पकड़ियो यार मुसीबत में आहे हाणे सब्र हराम आहे अचो मूंसां तूं मुंहिंजे पुट खे मारी दे आवाज़ बदिलजंदे देरि नाहे लॻंदी छो जो मां जंहिंखे अखियूं ॾसियां उन खां ज़िंदगी कचां ॿुधाए तूं हाणे असांजे फस में आहीं कहिड़ी मौत मरण थो चाहीं मां तव्हांखे मारण खां सवा न मरंदुसि मुंहिंजी अखियुनि में गौर सां ॾिस तुंहिंजो मौत नज़र ईंदी असांजा हथ मौत खां वधीक ख़तरनाक आहिनि जिते मौत ॿाहिरि पहुचंदी न उते असांजा हथ पहुचंदा आहिनि
अज तो के सारे खाक करे छड़ींदुसि। उतार तकलीफ़ ही न कर, मेकू हुक्म कर, देवास तीली कमत जा। मां ये समझंदुसि त तूं बिलावल जो उबदार थी मूं आहां। असां तव्हांजी ज़िंदगी जो रोशन ॾींहुं हमेशा जे लाइ विसाए छॾींदासीं। उन ॾींहं खे तूं छा विसाईंदे ज़ालिम? जंहिंखे रोशन कयो आहे ख़ुदा, उहो ई थींदो जेको चाहींदो ख़ुदा। हींअर जेको असां चाहींदासीं उहो ई थींदो। ॾिसो था तव्हांजी ज़िंदगी केरु थो बचाए? दादा न यार सोदा यार मुझे मुसीबत में आ मूंखे उते कीअं बि करे पहुचणो आहे। मां वञा थो होॾे, तूं मुड़ुस माण्हू थी मुक़ाबिलो कजां, ठीकु आहे न? चङो मैं ख़ुदा जी तव्हां हिननि सां मुक़ाबिलो कयो। जी मां थाणे हली रहियो। ओके सर, जीअं तव्हां हुकुम थींदो।
नथो मौत खंड जामा नथो मौत खंड जामा रुगो इएं पियो चवां मां अल्लाहू 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 नथो मौत खंड जामा रुगो इएं पियो चवां मां अल्लाहू अल्लाहू सुहणे नबीअ वटि आहियां सुवाली जेको मदीने जो वाली सुहणे नबीअ वटि आहियां सुवाली जेको मदीने जो वाली जिंदगी मौत जो मालिक अल्लाह हर पल जबो अल्लाह 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 भली शहीद थिया भली शहीद थिया नथो मौत खां ॾिजां अल्लाहू अल्लाहू अल्लाह 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 अल्लाहू अल्लाह 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 चवां दुस हैदर हैदर तोड़ो हो जे खैबर जो दर दम दम चवां दुस हैदर हैदर तोड़ो हो जे खैबर जो दर हर मैदान के मार मञायो मुंहिंजो मौला अल्लाह अल्लाह इहो तोखे तो दस्यां इहो तोखे तो दस्यां नथो मौत खां ॾिजां अल्लाहू अल्लाहू दमादम अल्लाह 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 अल्लाहू अल्लाह 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 अल्लाहू अल्लाह 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 हुसैन जी जात से खारो जहना ने जो दीन बचायो सब्र हुसैन जी जात से खारो जहना ने जो दीन बचायो सागर जेडी दिल हुन जी आहे मोहब्बत उन सां मुंहिंजी
तोखे मारे तो सगामा तोखे मारे तो सगामा न तो मौत खां डिजामा अल्लाहू अल्लाहू दमादम अल्लाह अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू
मैं तो भाई की ही कमदारी करूं ए कुहारी तुसा वडेरे रुगावत रे जुल्म करे दे मारना ही लोणू असा लाचार कोनी एरियस पघारी कोनी जाने तई बाबा तो भाई की मैं कमदारी करूं कमत से टोपी तो सारी परेशान थी किस हमारे मैं तो परेशान वो खर दिमाग के सिद्धा को जा मरे सी मुसीबत रुकाइए करके ने कमत से पज धूड़ पर टोपी बला छोड़ी म कमीस बला छोड़ी म हुन के को खबर ही कान पोसी ते वडेरे दा कमदारे कबंद च अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अब कमदार दी ते छड़ते केड़ा कमदार ए कमदार केड़े मैं को कड़ी खबर कमंद च कमदार मैं को कमदार दा वही ना हले दुआ मुझे बटे मोचना ठोकरा नु ने ते छड़ते मोचने मर सीस ग हां बे छड़ पीछे दो मैं को खबर ही कानी अले केरे गया कम च मैं को का खबर कानी वने गोल बात दई को सफा तो बात सुनार देखो नहीं जा कमीज लाती में टोपी सुनार देखो नहीं जा सागा कमदा सफान दाती की कमद बाबा थी गई ना तो बापा श्री करे आ कमद मजा नहीं गया कमद विच गाल बुद्ध हाथ ला ताला मिला ये कमंद जे ना गा तो कौन सुनानी यार इंज तो मार खा के से कमंद जे ने भागा ए टिकड़ थई बने तो रोड है तो जून जा पेड़ सवदा अरे रोड ते न घूमी जाके से डाटे कमंद जे जाके तो मैं तो को नहीं खाना पिया बलबड़ता भी सुबेदार साहब सुठो तो अची पर बी पुलिस काने का भाई डोरी हथी का तई कर गिरफ्तार इनन के आदम खान ही मंजर ॾिसी मूंखे अफ़सोस थो थिए मूंखे त ॾोहारी तूं थो अच मां तोखे गिरफ़्तार थो कयां Khar!
बुध साड़ी च के खीर है। हाँ खीर है। हाँ मैं खीर वाला। अच्छा तू खीर वाला ही। हाँ हुन गाल मैं समझी कमंद च बुध मोहाटा तो खीर वाला लगता कोनी पई और तेरा साड़ी कमंद च खीर वाला गरीबाना जुल्म के पे कर दे वे मैं बोले पोतड़ा असा लगदे से खीर वाली तू खीर वाला भी लगदा ही वडेरे वे कमदार वे तद ये मोहाटा देख खीर वाला मैं हां सुबेदार साहब मुझे माफ कर मुझे गलती थी है माफ कर सुबेदार साहब जी के तो कैसा कबल मार दी तो मुझे माफ कर सुबेदार मुझे माफ कर बस तोखे माफ कर तो तू सिंध जे आवाम में हीरोइन जो ज़हर परी मां कानून जी वर्दी पाइण खां अॻु कसम खयो तो तो जड़न मुजरिमन जूं पाड़ू हमेशा ला पटे छॾींदुसि हमेशा ला पटे छॾींदुसि ओ भाऊ ओदा ए कमदार किरण निठई कमदार किरण मैं को का खबर कानी मैं सुनाना सही कोन कमंद चबा हां कमंद सुना तो मेरे कमदार किरण तू गाल बुत जे कमंद जे ना का कोन सुनानी है ना हां न अरे तो जो बात तो दई जरा मां हुए मत लत अची वयो का हम हुन तंगन सां मुझे गोठ में अची हीरोन खपाना है ये तुझी टंग ही कान हुंदी
तोखे माफ़ कयां त तूं वरी कंहिंसां ज़ुल्म करीं मूंखे न मार तो जहिड़नि वॾेरनि जो किनो मौत थींदो आहे किनो मौत थींदो आहे हाशिमा हाशिमा मुझे माफ कर हाशिमा हाशिमा मुझे माफ कर
तो क्या माफ क्या अरे इन हथन सा मुझी भेण में तो हथ विधा ये हथ ही कौन होता जो मौत इन्हें न थिंदो हिंदा सा थिंदो के अखियूं ॾेखारे
हाणे हली पो यार अभी ना ये छा करे छे यार जेल जे यार ता तंहिंजो सिर कुर्बान कयो आहे हबीब हाशिम कॾहिं कॾहिं मुंहिंजी कबर ते ज़रूर अचो न न